अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुआर बाबाला मोलू। ईद शुजा जी हकीकत है इस्लामी तारीख़ में। ईद शुजा जी हकीकत हफ़्तेवार पंटनी माहवार पढ़ा दो जे पढ़ंदड़नि पारां असांखे कुझु अहिड़ा बि ख़त पहुता आहिनि जिन में कुझु लफ़्ज़नि जी फेर घेर सां लॻभॻि साॻियो ई मवाद कयो वियो आहे। ऐं शिया क़ौम ईद शुजा छो मल्हाईंदी आहे, उन जे जवाब में अर्ज़ु आहे त मुंहिंजे नज़र में ही टे सबब आहिनि जिन जे करे ईद शुजा मल्हाई वेंदी आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नियाणियुनि जो यज़ीद जे क़ैद मां रिहाई माणे मदीने पहुचणु, करबला जे ऋण में आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुल्म जे इंतिहा कंदड़ यज़ीदी लश्कर जे सिपह सालार उमरो इब्न सैद मुख़्तार सक़फ़ी ठां क़त्लु थियणु ऐं संदसि सर इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पहुचणु, इमाम हसन असग़री अलैहिस्सलाम जी 7 रबियुल अव्वल ते शहादत थियण सबबि संदसि फर्ज़ंद इमाम मोहम्मद महदी अलैहिस्सलाम जी जानशीनी ऐं ताजपोशी थियणु। इन्हनि टिनी वाक़िअनि जी मुख़्तसर तारीख़ हिन रीति आहे। करबला जे रूए फरसां सानी खां पोइ आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ैदी बणायल काफ़िलो 16 रबियुल अव्वल 61 हिजरीअ ते शाम पहुतो, जिते दरबार यज़ीदीअ में पेशीअ खां पोइ उन्हनि खे शाम जे तंग ऐं तारीख़ ज़िंदान में क़ैद कयो वियो। आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन क़ैद खाने में 1 साल ताईं क़ैद रहिया। उन क़ैद दौरान हुसैन मज़लूम अलैहिस्सलाम जे गले जो तहवीज़ महसूमा सैयदा सकीना सलामुल्लाह अलैह क़ैद ऐं तनाईअ जूं सोबतूं बर्दाश्त कंदे कंदे सादात खां हमेशह जे लाइ मोकिलाई वई। 1 साल खां पोइ क़ैदी बणायल आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाम जे ज़िंदान में रिहाई मिली ऐं सादात जो रिहाई हासिलु कंदड़ उजड़ियल काफ़िलो करबला खां थींदो मदीने मुनव्वरा पहुतो। तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ैद मां रिहाई माणींदड़ नियाणियूं मदीने वापसि पहुतियूं त इहो 8 रबियुल अव्वल 62 हिजरीअ जो ॾींहुं हो। यज़ीदी फ़ौज जे सिपह सालार उमरो इब्न सैद जे सिर जो इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पेश थियणु, इसरार शहादात में आका दरबंदी इमाम जफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां विलायत करे थो अलैहिस्सलाम खां रिवायत करे थो त करबला जे वाक़े खां पोइ 5 हज अहिड़ा गुज़रिया जो बनी हाशिम जे घर मां दूंहुं बि कोन थियो, यानी बनी हाशिम जे घरनि में 5 साल चुल्ह बि कान ढुकी ऐं न ई कंहिं औरत ग़म जो लिबास बदिलायो। तारीख़ जे मुताले मां पतो पवे थो त जॾहिं मुख़्तियार सक़फ़ी अब्दुल्लाह इब्न ज़ियाद उमरो इब्न सैद जा सिर उमाड़िया त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम शुक्र जो सजदो अदा कयो ऐं फरमायो ख़ुदा जो शुक्र आहे असांजे दुश्मन खां बदिलो वरितो ऐं ख़ुदा हुन जे मुख़्तियार बिन अबू उबैदा सक़फ़ीअ खे जज़ाए ख़ैर अता करे। इहो 9 रबियुल अव्वल 67 हिजरीअ जो ॾींहुं हो। इमाम महदी अलैहिस्सलाम जी जानशीनी आहे। 1 रबियुल अव्वल 260 हिजरीअ ते इमाम जे इमामत जे 11हें ताजीदार इमाम हसन असग़री जे खे मुहम्मद अब्बासी ज़हर ॾियारियो, जंहिं सबबि 7 रबियुल अव्वल 260 हिजरीअ ते संदनि शहादत वाक़िए थी। अल्लामा इब्न ताऊस जो इरशाद आहे त 9 रबियुल अव्वल 260 हिजरीअ खां ख़ुदा जे आख़िरी हुजत इमाम महदी अलैहिस्सलाम जे इमामत जो आगाज़ थियो। उन करे ई 9 रबियुल अव्वल ते ख़ुशी मल्हाई वेंदी आहे। ज़हूर इमाम महदी अलैहिस्सलाम बाबति अहले सुन्नत जो अक़ीदो। जीअं त इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़हूर अहले सुन्नत जे रोशनीअ में बहस करणु ज़रूरी आहे। अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो आहे त आख़िरी ज़माने में इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़हूर बरहक़ ऐं सिद्क़ आहे ऐं संदसि ज़हूर एतिरे क़दुरु रिवायतुनि सां साबित आहे जिन ते तवातर मुस्नदीअ जी दवा करे सघिजे थी। मौलाना मोहम्मद इदरीस कांधलवी पंहिंजे तसनीफ़े अक़ाइदुल इस्लाम जे जुल्द नंबर अव्वल जे सुफ़े नंबर 64 ते क़ाइदा चिलिया जे उनवान सां लिखे थो त अहले सुन्नत वल जमात जे अक़ाइद में आहे त इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़हूर आख़िरी ज़माने में बरहक़ ऐं सिद्क़ आहे।
ऐं उनजे एतक़ाद रखणु ज़रूरी आहे। उन करे जो इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़हूर अहादीस मुतवातिरा ऐं इजमा उम्मत सां साबित आहे। एॾे सहाबा ऐं ताबीन खां वठी हिन वक़्त ताईं इमाम महदी अलैहिस्सलाम जे ज़हूर खे मशरिक़ खां मग़रिब ताईं हर तबिके जा मुस्लमान उलमा सुॾा ऐं अवाम व ख़ासि हर करन ऐं हर असर में नक़ुल कंदा आया आहिनि। इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़हूर एतिरे क़दुरु यकीनी ॻाल्हि आहे जो असांजे अक़ीदे जो हिसो आहे ऐं उन खां इनकार करे ई नथो सघिजे। उन सिलसिले में मुल्ला अली क़ादरीअ पंहिंजे तसनीफ़े वरक़ा जे जुल्द 10 सुफ़े 174 ते मुसल अहमद इब्न जंबल ऐं अबू दाऊद जे हवाले सां हज़रत अली अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ुल कई आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिन फरमायो त अगरि ज़माने जो सिर्फ़ु हिकु ॾींहुं बचे अलामात क़यामत पूरियूं थी वञनि पर महदी अलैहिस्सलाम न अचे तॾहिं बि अलाह ताला मुंहिंजे घर वारनि मां हिकु शख़्स खे उमारे रहंदो जेको ज़मीन खे अहिड़ी तरह अदल इंसाफ़ सां भरे छॾींदो जहिड़ी तरह या अॻु में ज़ुल्म ऐं सितम सां भरियल हुई। इब्न माजा में अबू हुरैरा खां रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अगरि दुनिया जी ख़तमु थियण में बाक़ी हिकु ॾींहुं बचंदो तॾहिं बि इमाम महदी अलैहिस्सलाम जे ज़हूर जे लाइ अलाह ताला उन ॾींहं खे एतिरो तवील करे छॾींदो जो मुंहिंजे अहल बैत अलैहिस्सलाम मां हिकु शख़्स बि ऐं कुस्तुनतनिया जे जबलनि जो मालिक बणिजी वेंदो। मुसनिफ़ पंहिंजे किताब जे सुफ़े नंबर 30 ते लिखे थो त हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम जो ज़िक्र क़ुरान करीम में सराहत सां त न आहे पर ॿिनि आयतुनि में संदसि तरफ़ इशारो ज़रूरु कयो वियो आहे जीअं सूरह बक़रा जी आयत नंबर 14। उन बाबति अल्लामा इब्न कसीर पंहिंजे तसनीफ़े तफ़सीर इब्न कसीर जे जुल्द अवल सुफ़े 208 ते लिखे थो त उन आयत में ऐं उन्हनि माण्हुनि यहूदनि ईसाइनि जे लाइ दुनिया में रुसवाईअ जी तफ़सीर इमाम महदी अलैहिस्सलाम जे ख़ुरूज सां कई वई आहे। साॻी तरह अल्लामा इब्न कसीर क़ुरान हकीम जे सूरत अल माइदा जे आयत नंबर 12 खे बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे 12 खुलफ़ा वारी रिवायत तहत ज़िक्र कयो आहे। इहा ई रिवायत मुस्नद अहमद बिन हंबल में बि आहे।